टंडोजाम जी सिंध ज़रई यूनिवर्सिटी में आर्मी पब्लिक स्कूल के शहीद ॿारनि खे भेटा पेश की वई। यूनिवर्सिटी के एम.ए. शेख हॉल अॻियां मेणबत्तियूं ॿारे शहीद ॿारनि जी तस्वीरुनि अॻियां गुल रखिया विया। महबूब न्यूज़ के रिपोर्टर करीमदाद थई मूजिब पिशावर में दहशतगर्दन था आर्मी पब्लिक स्कूल के 147 ॿारनि की शहादत वारे ॾींहं ते सिंध ज़रई यूनिवर्सिटी के डॉक्टर एम.ए. शेख ऑडिटोरियम हॉल अॻियां शहीद शागिर्दनि सां प्यार जो इज़हार करण ऐं खेनि भेटा पेश करण लाइ तक़रीब रखी वई, जंहिं दौरान शहीद ॿारनि जी तस्वीरुनि अॻियां मेणबत्तियूं ॿारे ऐं गुल रखी संदनि यादि में कुछ देर के लाइ ख़ामोशी अख्तियार कई वई। तक़रीब दौरान सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जो वाइस चांसलर डॉक्टर फतेह मरी, मुख़्तलिफ़ फैकल्टियुनि जा डीन डॉक्टर सैयद गयासुद्दीन शाह राशिदी, डॉक्टर एजाज अली खुंवारो, डॉक्टर जान मोहम्मद मरी, प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद इस्माइल कुंबर, डॉक्टर इनायतुल्लाह राजपर, डॉक्टर मंजूर अबड़ो ऐं ॿिया शरीक थिया। उन मौके ते शहीद ॿारनि लाइ दुआ पिणु कई वई। बाद में हिकु रैली कढी वई जंहिंमें बुखारी मॉडल हाई स्कूल के ॿारनि भी शिरकत कई। स्कूली ॿारनि जे हथ में मुख़्तलिफ़ प्ले कार्ड ऐं शहीद ॿारनि जूं तस्वीरूं भी हुयूं। शागिर्दनि पारां मुझे दुश्मन के बच्चों को पढ़ाना है गीत पिणु चयो। उन मौके ते वाइस चांसलर डॉक्टर फतेह मरी पंहिंजे खिताब में चयो त जेको तालीम जो दुश्मन आहे उहो मुल्क जो दुश्मन आहे, दुश्मन के तालीम ते वार करणु न ॾिनो वेंदो। उन मौके ते प्रोफेसर डॉक्टर इस्माइल कुंबर ऐं शागिर्दनि पिणु खिताब कयो।